सिंध टीवी न्यूज़ नेटवर्क तरफां इल्म पिरायो सिंध संवारियो जे सिरे हेठि ऐलानियल 5 डिसंबर ते सकाफ़ती ॾियारो मल्हाइण लाइ मीरपुर माथेलो ऐं भरपासे जे इलाइक़नि में सिंध जी सकाफ़त जा रंग निर्वार थी पिया आहिनि। इन सिलसिले में मीरपुर माथेलो वेझो ॻोठ अकरम मेतलो में सिंध टीवी न्यूज़ जे सॾ ते एसयूपी तरफां एसयूपी अॻवान अकरम मेतलो जी मेज़बानी हेठि हिकु शानदार तक़रीब मुनक़िद कई वई, जंहिंमें मक़ामी फ़नकारनि क़ौमी गीत ॻाए तक़रीब में वेठलनि खे झुमाए छॾियो। प्रोग्राम में शरीक माण्हुनि सकाफ़ती लिबास पाए ख़ुशीअ जो इज़हार कयो। उन मौक़े ते तक़रीब में शिरकत कंदड़नि सिंध टीवी न्यूज़ सां पंहिंजा वीचार कुझु हिन रीत वंडिया। जीअं त असीं सिंध टीवी जा तमामु निहायत शुक्रगुज़ार आहियूं जन हिकु तमामु सुठो प्रोग्राम इतमामु करे जीअं सभिनी सिंधियुनि खे हिकु तस्बी ऐं हिकु माला में गॾु करे छॾियो आहे ऐं सभिनी खे इहा ख़बर पइजी आहे त असीं सिंध जा नौजवान पंहिंजी सकाफ़त जो कीअं बचाव करे सघूं था। अॼु हीअ जेका मच कचहरी जो इतमामु कयो वियो आहे, असां उन्हनि दोस्तनि जा बि तमामु शुक्रगुज़ार आहियूं जन तमामु घणो हिकु प्रोग्राम इतमामु कयो आहे। ऐं 5 डिसंबर जे हवाले सां असीं सिंध टीवी तरफ़ां जेको प्रोग्राम आहे उनमें ज़रूरु शिरकत कंदासीं। वॾी महिरबानी। सिंध जे कल्चर जो ॾींहुं सिंध टीवी जेको आहे त 5 डिसंबर मल्हाए पई। असां जीअं सिंध क़ौमी मास तरफ़ां सिंध टीवी सां हमेशह गॾु रहिया आहियूं ऐं जीअं सिंध टीवी सां गॾु कल्चर डे मल्हाईंदासीं। जीअं सिंध क़ौमी मास हमेशह जेको आहे सिंधी चैनल आहे, सिंधी मीडिया जी थोराइती आहे, जंहिं हमेशह सिंध जे कल्चर खे जेको आहे अपनायो आहे, सिंधी कल्चर खे जेको आहे हिकिड़ो नओं जीअंदा ॾिनो आहे। सिंध पंहिंजे कल्चरल महाज़ ते अॼु बि ज़िंदा आहे, पर असां जॾहिं ही कल्चर जा ॾिहाड़ा न पे मल्हाइजनि त साईं GM सैयद सिंधी कल्चर किताब लिखी 1967 में उजागर कयो हो। अॼु उन सिंधी कल्चर किताब जी रोशनी में साईं GM सैयद जे फ़िक्र जी रोशनी में पूरो बरे सगीर उनजो मोहताज आहे असांजे कल्चर जे ॾिहाड़े जो, जंहिंमें सिंधी प्रेस जूं महिरबानियूं आहिनि। अॼु असां सिंध जे इन कलम धणीनि जे वसीले सिंध जे महबूब ऐं मंसूर माण्हुनि खे इहो पैगाम ॾियणु चाहियूं था त सिंध राग वैराग मेल मलाखड़े ऐं मोहबत जा कोॾिया जेके माण्हू आहिनि, जेके अजरक टोपी ऐं उनजे मुख़्तलिफ़ कल्चर जा जेके रहाकू आहिनि, उहे इहो था चाहिनि त सिंध ज़िंदा हुजे। तक़रीब में शरीक माण्हुनि वचन वरझाईंदे सिंध टीवी न्यूज़ तरफ़ां 5 डिसंबर ते ऐलानियल इल्म पिरायो सिंध संवारियो जे सिरे हेठि सकाफ़त जो ॾियारो मल्हाइण वारे सॾ खे आजियां कई आहे। कैमरामैन टीम सां गॾु अशरफ बुखारी, सिंध टीवी न्यूज़, मीरपुर माथेलो।